रानीपुर में वाक़े ख़बर ॾींदा आहियूं। मदद अली सोलंकी की रिपोर्ट मुताबिक़ रानीपुर लगे गोठो फैज़ महमद जूनेजो जो रहवासी बचल जूनेजो एहतजाज कंदे मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजी घरवारी मुर्क जंहिंजो संग 1 साल अॻु 3 लखनि एवज़ पंहिंजे सहुरे लाल ॾिनो सहतो ऐं ससु नुसरत खातू खां वरितो। ही 10 ॾींहं अॻु मुंहिंजे घर दावत ते आयल सहुरो ससु साली ऐं संढू इम्तियाज़ सहतो वारा आया हुआ जो मां पंहिंजी नौकरी रात जो कंदो आहियां ऐं पंहिंजे शहर जो मां चौकीदार ते वियुसि त जीअं वापसि सुबुह जो आयुसि त ॾिठुसि त मुंहिंजी घरवारी ऐं सहुरो ससु वग़ैरह घर में मौजूदु कोन हुया। बाद में भरिसां पंहिंजे भाइरनि जे घर वञी पुछा कई त घर वारनि ॿुधायो त राति तुंहिंजी घरवारी मुर्क रखियल तुंहिंजा 2 लख असां खां वठी वई ऐं बाद में पंहिंजे घर में पियल सामान जी ॻोल्हा कई त 1 लख जी मालत जा सोना ज़ेवर ऐं उन सां गॾु शनाख़्ती कार्ड पिस्टल जो लाइसेंस मोटरसाइकिल जा कागज़ रोक 2 लख खणी वई आहे, जंहिंजी हद जे थाणे ते NC दाख़िल कराई आहे। पर हिन वक़्त ताईं रानीपुर पुलिस मुंहिंजा जवाबदार गिरफ़्तार नथी करे। हुन SSP खैरपुर SHO रानीपुर खां पुरज़ोर अपील कई त मुंहिंजी घरवारी मुर्क जूनेजो ऐं घर मां खॼी वियल सामान फौरी तौर वापसि कराए ॾिनो वञे ऐं जवाबदारनि ते केस दाख़िल करे कानून जे कटहरे में आंदो वञे त जीअं मूं ग़रीब खे इंसाफ़ मिली सघे। बाबा हे त राति दवा जो में करे तो निकिरी विया आहिनि। मां अंदरि पेटियूं ॾिठियूं त हुन में पैसा बि कोन, 2 लख रुपया कैश ऐं मुंहिंजो 1 लख रुपए जो सोनो, शनाख़्ती कार्ड, गाॾी जा कागज़, पिस्टल, लाइसेंस मुंहिंजो अलाह तला खणी वई। मां मज़दूर आहियां, मां चौकीदार आहियां, मां 15,000 ते महीनो कमाईंदो आहियां। मुंहिंजो इंसाफ़ कयो वञे, मूंसां नाजाइज़ी कया लाल ॾिने सां इम्तियाज़ सां ऐं मुंहिंजी ससु नसरा खातून उनजी घरवारी ऐं मुंहिंजे संढूअ जी घरवारी। किथां ॼाण तुंहिंजी घरवारीअ जो छा नालो? मुंहिंजे घरवारीअ जो नालो मुर्क हे। उहे उतां साईं अचां अगड़नि महिल ॾे अची गंबट वेठा मसवाड़ ते। मुंहिंजो संढू ओॾे सूबेदारे रहंदो आहे, उतां आयो हिते घुमण पंहिंजे ससु सहुरे सां मूं वटि